अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ऐं ताज़ा तरीन अपडेट में वली मोहम्मद चाड़ो तव्हां सां गॾु आहियां। नाज़रीन, काज़ी अहमद खान साहिल लाखो जी रिपोर्ट मूजिबि सूबाई मुहतसिब आला सिंध जे रीजनल डॉक्टर शहीद बेनज़ीर आबाद खान मोहम्मद ज़रदारी डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर शहीद बेनज़ीर आबाद में खुली कचहरी मुनक़द करे ट्रेज़री ऑफिस के हवाले से माण्हुनि जा मसला मालूम कया ऐं उन जे हल लाइ वास्तेदार ऑफिसनि जे अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं। उन मौके ते ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदे रीजनल डायरेक्टर खान मोहम्मद ज़रदारी चयो त ज़िले शहीद बेनज़ीर आबाद जे सरकारी मुलाज़िमनि, पेंशनर ऐं आवाम जा डिस्ट्रिक्ट ऑफिस सां मसला मालूम करण लाइ खुली कचहरी मुनक़द कई वई आहे त जीअं सरकारी मुलाज़िमनि जा मसला हल करे खेनि रिलीफ फराहम करे सघिजे। हिन वधीक चयो त अहिड़ियूं कचहरियूं ज़िले में हर महीने मुनक़द कयूं वेंदियूं त जीअं सरकारी मुलाज़िमनि जी GP फंड, फैमिली पेंशन ऐं ॿियनि मसइलनि खे फौरी तौर ते हल करे सघिजे। उन मौके ते डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर हबीब रहमान आराई ॿुधायो त लाॻापियल खातनि पारां मुलाज़िमनि जी रिटायरमेंट, फैमिली पेंशन समेत मुख़्तलिफ़ मसइलनि लाइ कागज़ वक़्त सर न मिलण ऐं घुर्बल कागज़ पूरा न हुअण करे कमनि में देरि थी रही आहे। हिन वधीक चयो त ऑनलाइन सिस्टम अचण खां पोइ पेंशन समेत मुलाज़िमनि जा ॿिया काफ़ी मसइला हल थी विया। खुली कचहरी में मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि ऐं अमले शिरकत कई।